इन दुनिया में हर इंसान के केतिरियूं अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं आहिनि अॻे वधण लाइ। इंसान रिग्रेट न थिए ऐं पंहिंजी महिनत कंदो रहे ऐं पंहिंजी स्ट्रगल कंदो रहे ऐं कम खे अॻे वधाईंदो रहे। किथां न किथां उनखे अहिड़ी अपॉर्चुनिटीज़ मिली वेंदी जो हू अॻे वधी वेंदो। अगर तव्हां अलीगुल ऑफिशियल पेज ते न्यू आहियो त अलीगुल ऑफिशियल पेज खे ज़रूरु फॉलो कंदा। अगर तव्हां सुपर लर्निंग अकेडमी यूट्यूब चैनल ते न्यू आहियो त उनखे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, जीअं असांखे हौसला अफ़ज़ाई थिए वधीक कम करण जी। अगर को इंसान ग़रीब जे घर में पैदा थिए थो त इहा उन जी ग़लती न आहे। अगर ग़रीब थी मरी थो वञे त इहा उन जी ग़लती आहे। उन पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में छा कयो ऐं उनखे अलाह हिकु ज़िंदगी बख़्शी त उन पूरी ज़िंदगीअ में छा हासिलु कयो। हिन दुनिया में केतिरा ई माण्हू तव्हां ॾिठा हूंदा त जेके ग़रीबनि मां अमीर थी विया, अमीरनि मां ग़रीब थी विया, पर महिनत हर हिकु पंहिंजी जारी रखे ऐं जीअं शाम जो हर हिकु ॾिसे त अॼु जेको मां कमु कयो त 100% सां कयो ऐं फुल सेटिस्फेक्शन सां कयो। ऐं अगरि उहो इंसानु जेको बि कमु करे थो शाम जो उन कम में सेटिस्फाइड आहे त उहो हिकु ॾींहुं तरक़ी याफ़्ता थी वेंदो। अगरि अहिड़े तरीक़े सां असां कमु कंदासीं त असांजो मुआशिरे में तरक़ी ईंदी, असां इलाइक़े लाइ बहितर करे सघंदासीं। इंसानु उहो आहे जेको ॿिए लाइ सोचे। पंहिंजे लाइ अगरि पाण सोचींदासीं त उमिरि पंहिंजी गुज़री वेंदी त पाण पंहिंजी पूराई न करे सघंदासीं। इंसानु उहो आहे जेको ॿिए लाइ सुठो सोचे ऐं ॿिए लाइ घणो कुझु करे। त अगरि असां अहिड़े तरीक़े सां अमल कंदासीं त हीउ असांजो मुआशिरो सुधारे में अची वेंदो, हीउ असां इलाइक़े लाइ सुठो कुझु करे सघंदासीं। अगरि इहे सभु शयूं असां करे सघियासीं त मुल्क पाकिस्तान बि तरक़ी करे सघंदो ऐं मुल्क पाकिस्तान तरक़ी याफ़्ता मुल्कनि मां हिकु मुल्क बणिजी सघिबो।